दोस्तों मां सलमा जूणी जो जॉइंट सेक्रेटरी फीमेल पेटे अलिफ थी ॻाल्हायां। तव्हां ॿुधो त हूंदो त नालो वॾो देहवीरान, इन हवाले सां अॼु मां ॻाल्हाईंदसि जेका फ्रेम्स ऐप सिंध गवर्नमेंट जी लॉन्च थी आहे। अॼु 17 अगस्त खां सिंध जे 6 ज़िलनि में लॉन्च थी आहे। सुबुह खां वठी ख़बरूं अचनि थियूं, स्क्रीन शूट्स मूं वटि अचनि था त किथे सर्वर डाउन आहे, किथे ऐप खुले ई कोन थी। नेट कनेक्ट हूंदे बि हुन ते अचे थो त प्लीज़ कनेक्ट द नेट। ठीकु, फ्रेम्स ऐप जो असां भलीकार कयूं था, छाकाणि त असां ड्यूटी चोर न आहियूं, ड्यूटी ते हूंदा आहियूं। हिन वक़्तु बि मां स्कूल मां ई ॻाल्हायां थी पई। हा, इहो वरी ब्लेम न अचे त टीचर पढ़ाए कोन थी, पर वीडियो थी ठाहे। वीडियो इन जे करे थी ठाहियां त तव्हांजी नॉलेज में अचे त भई ही सर्वर कोन थो हले। मिस ही थोरो खोले ॾेखारियो त मां हिननि खे ॾेखारियां। वरी चयो थो वञे जिन टीचर्स वटि मोबाइल न आहे, जिन खे मोबाइल हलाइण नथी अचे, उहे ॿियनि टीचर्स खां ॾिसनि, उन्हनि खे चवनि उन्हनि जी हेल्प कनि। कुझु अर्सो अॻु में सिंध में हिकिड़ो वाक़ियो थियो हो, जंहिंमें हिकिड़ो जुमिलो मशहूरु थियो हुयो, असां पाण बचायूं या तव्हांखे बचायूं। हाणे जॾहिं सर्वर डाउन आहे, नेट कनेक्ट हूंदे बि चयो वञे थो त प्लीज़ कनेक्ट द नेट, त उहे ही ॾिसजो, उहे पाण बचाईंदा उस्ताद या के बि भर वारे उस्ताद खे बचाईंदा। इन ॻाल्हि खे ते सोचिजो। लगातार इहो ई थो चयो वञे नेट नथी हले, ही नथो। नेट जे हवाले सां बि इहो चयो वियो त विदाउट नेट हीअ ऐप हलंदी, पर छा आहे, कुझु कोन्हे को। ॿियूं एप्स जेके आहिनि, चाहे उहा ट्विटर हुजे, चाहे फेसबुक हुजे, चाहे तव्हांजो टिकटॉक हुजे, चाहे तव्हांजो यूट्यूब हुजे, सभु एप्स हलनि थियूं विदाउट एनी रिस्ट्रिक्शन। अची हीअ ऐप नथी हले ऐं चयो वञे थो मुस्तक़िल कयो। पोइ ॿार स्कूल छाजे लाइ था अचनि, उस्ताद छाजे लाइ था अचनि? जेकॾहिं फुल टाइम हू इन ऐप खे ॾियनि था त पोइ ॿारनि जे मुस्तक़बिल जो छा थींदो? जंहिंजे मुस्तक़बिल जे करे हीअ ऐप आंदी वई आहे, चयो थो वञे त छाकाणि त उस्ताद घोसड़ो आहिनि, उस्ताद पढ़ाइनि कोन था, असां इन जे करे हीअ ऐप आंदी आहे। त पोइ उन ऐप खे तव्हां ओतिरो त पावरफुल ठाहियो के टाइम ते तव्हांजो हले, विदिन अ सेकेंड्स तव्हांजी अटेंडेंस लॻी वञे, विदिन अ सेकेंड्स जेका आहे आउट वारी अटेंडेंस लॻी वञे। असांजो टाइम त सॼो इन में ज़ाया थी थो वञे। इन जे करे ई असां चऊं था, असां पेटे अलिफ वारा चऊं था त थधनि कमरनि में वेही अहिड़ा ई थधा फ़ैसिला थींदा आहिनि। ऐं ॿियो, असां भलीकार कयूं था, असां चऊं था, पर हुन सां गॾोगॾु असां इहो बि मुतालबो कयूं था त सभिनी सरकारी महकमनि में मथां खां वठी वज़ीरनि खां वठी हेठि ताईं इहा ऐप लागू कई वञे, ताकी मुश्किलात खे हू बि मुंहुं ॾियनि। स्कूलनि में बिजली कान्हे का, स्कूलनि में फर्नीचर कोन्हे, स्कूलनि में बिल्डिंग्स कोन्हनि के, स्कूलनि में वॉशरूम कोन्हे। जंहिं स्कूल मां वेही ॻाल्हायां थी, जंहिं स्कूल मां वेही ॻाल्हायां थी, न उते बिल्डिंग आहे, हीअ असां पराई बिल्डिंग में वेठा आहियूं। असांजे स्कूल जी बिल्डिंग कोन्हे का, पराई बिल्डिंग में वेठा आहियूं, त बि वॉशरूम कोन्हे को। नियाणियूं वेचारियूं जीअं वॉशरूम जी उन्हनि वटि ॾुखियाई खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि, उहा असां उस्ताद ॼाणियूं था। सो सरदार शाह साहब, असां तव्हां खां मुतालबो था कयूं, असां सिंध जा सभु उस्ताद मुतालबो था कयूं, ऐं सिंध जे उस्तादनि जे बिहाफ ते मां तव्हां खां मुतालबो थी कयां त सिंध जे तमामु स्कूलनि में, समूरनि स्कूलनि में सभु सहूलियतूं मुहैया कयो। फ्रेम्स ऐप खे असां वरी बि भलीकार चऊं था, पर उन खे बि पाइदार ऐं कारआमद ठाहियो। महिरबानी। जी सिंध।